हाणे बिस्मिल्लाह कर वाला। अचो मुझेरी, बिस्मिल्लाह कयूं। पहिरियों मां हथ धोईंदुसि। पोइ ईअं कयो, बाथरूम में अंदरि वञो, टोंटी लॻल अथव, मथो धोई अचो। बिस्मिल्लाह। मुझेरी, तव्हां पाण तकलीफ़ कई? ऑफिसर, छोकिरा काठियूं करण विया, उन करे मां सोचियो त पाण ई मानी खयूं वञा। हूअं बि सच ॿुधाए, महिमान जी ख़िदमत करण में असांखे सुकून मिलंदो आहे, तकलीफ़ न। मूंखे लोटो ॾे, मां त धोआं। इहे न थींदो, मूंखे तौर ते कर, मां हथ धोराईंदुमि। मुझेरी तूं वॾो आहीं। बाबा ॻाल्हि ॿुध न, महिमान जा हथ धोराइण सवाब जो कमु आहे यार, इहो सवाब मूंखां न खण। अच भला। बिस्मिल्लाह। भैया मुंहिंजी भाई, तूं ॾाढी देरि कई, असां मानी खाने में शुरू थी वियासीं। बस बिस्मिल्लाह कयूं, मां बि विहां थो। मुझेरी, हाणे भला अहवाल जो पहिरियां पुछियोमांव त ख़ामोश थी वियो। ऑफिसर, असल में मां तोसां सभु हाल हवाल कयां, पर अलाए छो यार, हाल हवाल करण सां मां शर्मिंदो थो थियां। जे शर्म कंदे त पोइ कमु कीअं हलंदो मुझेरी साहब? हा मुझेरी, जेके बि अहवाल आहिनि सभु ॿुधायो। असल में ऑफिसर, मुंहिंजे ॻोठ वारा बुखुनि काटण ते मजबूर आहिनि। मां तोॾे इन करे आयुसि त तूं का मुंहिंजी मदद कंदे, पर तुंहिंजा मां पाण हाल ॾिसी तोखां मदद घुरण ते दिलि ई कान थी चाहे। हा मुझेरी, मुंहिंजा हाल तुंहिंजे साम्हूं आहिनि यार। जेकॾहिं मूं वटि कुझु हुजे हा त मां तुंहिंजी मदद ज़रूरु कयां। जेके मूं वटि पैसा हुया, मूं हिते प्लाट वठी छॾियो आहे। मूं पंहिंजा सभु पैसा उते फसाए छॾिया आहिनि। ॿी ॻाल्हि त पहिरीं तारीख़ हिनखे प्लाट जी किस्त बि ॾियणी आहे। मां उतां जॾहिं निकितो हुउसि न, त ऑफिसर, मौका तो में घणी उमेद कोन रखी। बस मां सोचां पियो मन 2-3 हज़ार तो वटां मिली वञनि। हा मुझेरी, 2-3 हज़ार जी ॻाल्हि थो करी? जेका मां तोखे मानी खाराई आहे न, उहा बि ओधर ते खाराई आहे। हिते सभु खाइण पीअण ओधर ते मिलंदो आहे मुझेरी साहब। जॾहिं पहिरीं तारीख़ पघार मिलंदी आहे न, त पोइ हिसाब किताब ॾेई छॾींदा आहियूं। न आहे त बस मुंहिंजो रब मूंसां आहे, जेको मूंखे कॾहिं बि कोन छॾींदो। मुझेरी, रब साईं कंहिंखे बि कोन छॾींदो आहे, हू सभिनी सां भलाई कंदो आहे। हू रोज़ी जो मालिक आहे। जेकॾहिं हिकिड़ो दर बंदि कंदो न, त ॿिया अलाए केतिरा दर खोलींदो। मालिक बेपरवाह बादशाह आहे। उहो सां अड़ेलनि जी वार ज़रूरु कर। मुझेरी साहब, थोरी उथण जी तकलीफ़ कंदो? मुझेरी, मूंखे मुंड करणी आहे ऐं खट हिकिड़ी आहे। हेठि मूंखे निंड ईंदी कोन। जेकॾहिं तूं चईं अॼु मां तोखे हंधि हेठि विछाइजां, अॼु हिकु राति तकलीफ़ कर खणी। न भई न, ईअं न चओ। महिमाननि जो अचणु
ईअं सम्झ त मालिक जी करम नवाज़ी हूंदी आहे। अबा उतां ते अॼु महिमान घणा थी विया आहिनि ऐं खटूं बि पूरियूं कोन्हनि। ऑफिसर खे अॼु पट ते सुम्हणो पवंदो। दिमाग़ ख़राब थियो अथई छा? ऑफिसर असांजो महिमान आहे ऐं महिमान खे पट ते सुम्हारींदे? शर्म नथो अचे? अबा पोइ केरु पट ते सुम्हंदो? पुट लोला, अॼु मां ऐं तुंहिंजी मां पट ते सुम्हंदासीं। तूं खटूं खणी वञी महिमाननि खे ॾे। इहा असांजो ई रवायत ई कोन्हे बाबा, जो असां घर धणी खटुनि ते सुता पिया हुजऊं ऐं असांजा आयल महिमान पटनि ते सुम्हनि। इहा रवायत असांजे काछे में कॾहिं थी कोन्हे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो पुट ई वसियत करे थो छॾे, ज़िंदगीअ में कॾहिं बि अहिड़ी ग़लती न कजांइ। मालिक साईं, सॼो ॻोठ मुंहिंजे इंतज़ार में हूंदो त मां उन लाइ कुझु न कुझु वठी वेंदुसि, पर जेकॾहिं मां हथे ख़ाली वयुसि न त उन्हनि सभिनी जूं आसूं ऐं उमेदूं ख़तम थी वेंदियूं। रब्बुल आलमीन तूं भलाई कर त मां हितां कुझु न कुझु खणी वञा। जे मुंहिंजे ॻोठ वारनि जूं उमेदूं उहे बाक़ी न रहनि तो बाजारो आई जरूर बाज कंदे। आमीन सुम आमीन। मां ऑफिस जे लाइ निकिरां थो। तुंहिंजे जो कमु आहे त पोइ मूंखे ॿुधाए छॾिजांइ। कमरान, मूं 10,000 रुपया आहिनि, तूं ॿारनि मां तोखे ॾियां थो। छो? मुंहिंजे अकाउंट में जमा कराए छॾिजांइ। छा हिन जी मदद न कंदे? चलिया मदद लाइ 100 या ॿ ॾींदोसांसि, बाक़ी न एतिरो बेवकूफ़ थोरी आहियां जो 10,000 ॾेई छॾियांसि। हा, थोरी घणी मदद कंदोमांसि। कमरान, तूं मूंखे ॿुधाए त पैसा सवला था ठहनि? ठीकु आहे, मां ॿाहिरि हली बीहां थो, तूं कपिड़ा चेंज करे अचु। मां बि न मां जान छॾायां थो। मां ऑफिस अचां थो। जेकर अॼु बि न मुंहिंजी जान न छॾी त सॼो ॾींहुं बुखुनि ते रुलाए रुलाए साणो कंदोमांसि ऐं मां हिनखे कुझु बेकार दोस्तनि लाइ वठी वेंदुसि। हुनजे साम्हूं सभिनी खे मिंटूं कंदुसि पैसनि लाइ, मिलंदो कुझु बि कोन, पर हिनखे ख़बर पइजी वेंदी त मां हिन लाइ केॾी कोशिशि कई। मां ऑफिस जे लाइ निकिरां थो। तूं ॼाणी ऐं तुंहिंजो ही महिमान ॼाणे। मां हलां थो। ठीकु आहे, मां कपिड़ा मटाए पोइ अचां थो ऑफिस। मालिक साईं, के मुनाफ़िक जी मानी कारहण खां बहितर हो त मूंखे मौत ॾेई छॾी आहे। मुंहिंजा मारोड़ा बुख ते सुतल हुजनि, मां हिननि जी मानी खावां। जेकॾहिं मुंहिंजा मारवाड़ा सूरनि में न हुजनि हा न, एक खुदकशी लाल हुजे हा त मां खुदकशी करे मरी वञा। खुदकशी करे मरी जंहिंमें आस ऐं उमेद रखी हिते आयसि,
उन मां त टके जो वासलो कोन्हे। सुबुह जो हितां ख़ाली हथें वापसि वञणो पवंदो। सॼो बुखायल वेड़ो मूं में आस रखियूं वेठो हूंदो। उन्हनि अखियुनि खे मां कीअं ॾिसी सघंदुसि जेकी डरा ॾेई मुंहिंजी राह तकींदी अंदरि हली वियूं न, जिन जा पेट बुख में वञी पुठीअ सां लॻा आहिनि। मूंखे चङी तरह यादि आहे जॾहिं मां हुतां निकिरां पियो न त बाईअ मूंखे चयो त वञण खां पहिरियां वेड़े जे माण्हुनि खे गौर सां ॾिसी वञ। मुजेरी ॾिस, मुजेरी गौर सां नज़र फेराए ॾिस पंहिंजे वेड़े मथां। अञा कुझु अखियूं आहिनि जेके तोखे तकिन थियूं पयूं। अञा कुझु आस ऐं उमेदूं आहिनि जेके तोरे ॾियारीनि थियूं पयूं। तूं वञी त पियो पर ख़ाली न मोटिजांइ, न त ज़िंदगियूं सभु जंग हाराए वेहंदासीं। जॾहिं न ख़ाली हथें ईंदे मूंखे ॻोठ वारा ॾिसंदा त उन्हनि जूं उमेदूं ऐं आसूं दम टोड़े छॾींदी। मां उन्हनि जी आख़िरी उमेद आहियां। मालिक साईं, तूं उन्हनि जी उमेद खे निराश थियण न ॾिजांइ। असां तोखां न को का धन दौलत घुरूं था, न ई वरी का माल ऐं मिल्कियत घुरूं था। बस थोरे वक़्त लाइ मालिक साईं असांजे बुखे पेट जो भलो कर। असांजे बुखे पेट जो भलो कर। असांखे हुन जे अॻियां मजबूर ऐं मोहताज न कर। बस असांखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी मोहताजी ॾे, माण्हुनि जी मोहताजी असांखे न ॾे मुंहिंजा मालिक, न ॾे। मुझे चओ पहिरियां बि मानी था कमु, पोइ द्वारे कम जो सोचूं था त छा करिणो आहे। ऑफिसर, मुंहिंजो सॼो ॻोठ बुख ते वेठो आहे। मां मानी त छा, पर हिन शहर जे पाणीअ जो हिकिड़ो ढुक बि कोन पीअंदुसि। हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां वञा। सॼो ॾींहुं तव्हांजे बुख ते कोन गुज़रंदो। पहिरियां मानी खाओ, पोइ तव्हां जिथे मूंखे चवंदो मां तव्हांखे उते छॾे ईंदुसि। मां तोखे का बि तकलीफ़ कोन ॾींदुसि। बस एतिरो ज़रूरु कंदुसि जो मां हिन शहर जो मिकर फ़रेब पंहिंजे हिननि अखियुनि सां ॾिसंदो हलियो वेंदुसि। हितां सिधो स्टॉप ते वेंदुसि ऐं उतां बस पकड़े पंहिंजे ॻोठ ॾे वेंदुसि। स्टाफ जो पंथ तमामु परे अथई मुंहिंजी। असां त रहण जा रोलाक आहियूं। ही पथरीले पंध खां वधीक ओखो पंध त कोन्हे। हे त हमवार रस्तनि जो पंध आहे। इन्हनि पंधनि ते असांखे कहिड़ी तकलीफ़ थींदी? ऑफिसर,
हीअं मां तोखे हथ थो ॿधां, हाणे तूं मूंखे इजाज़त ठीकु आहे, जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त मां तोखे रोकींदुसि कोन। ऑफिसर, ये जेके बताड़ा तुंहिंजा खाधा अथव न, ये मुंहिंजे मथां उधार आहिनि ऐं मां रब खां दुआ घुरंदुसि त जेसि ताईं तुंहिंजी इहा उधार न लाहियां न, तेसि ताईं मूंखे अल्लाह सी मौत न ॾे ऐं उन खां पहिरियां रब खे इहा बि पारत आहे त जेसि ताईं तुंहिंजे दाणनि जो उधार न चुकायां, ओसि ताईं मुंहिंजे मथां मौत खे हराम करे छॾे। अल्लाह तोखे वरी बि ख़ुशि कंदो। मां हिन जे दिलि खे ॾाढो ॾुखायो आहे, पर छा कयां।